वफ़ाक़ी सरकार के 3 सालनि खां वधीक अरसो थी वियो आहे, जंहिंमें रिकॉर्ड महांगाई थी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MP मीर नादर मक्सी जो अहिड़ो इज़हार क़ौम परस्त अॻवान ऐं शहरी इत्तेहाद जे जनरल सेक्रेटरी हुबदार बीज सां संदसि भाइटी जी वफ़ात ते ताज़ियत कंदे मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो। मीर नादर मक्सी जो वधीक चवणो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे वफ़ाक़ी हुकूमती दौर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया ऐं रिकॉर्ड नौकरियूं ॾिनियूं आहिनि। हिन चयो त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत खे 3 सालनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, जंहिंमें रिकॉर्ड महांगाई थी आहे जंहिंजो यकीन न हुयो। हिन चयो त सिंध सरकार हिन साल बजट जारी कई आहे जंहिं तहत कम हलंदड़ आहिनि। हिन जो वधीक चवणो त हिन साल कमनि जी मद में बजट मिली आहे जंहिंमां कम शुरू थिया आहिनि ऐं वधीक कम थींदा बि सही, जंहिं ते नज़र रखां पियो। हिकु सवाल जे जवाब में मीर नादर मक्सी चयो त शहर अंदरि लाइब्रेरी ऐं सिटीज़न क्लब जो बंदि थियल कमु फंड न हुजणु आहे। हिन चयो त शहरनि सां ज़रूरत महसूसु कई त गॾिजाणी करे मालूमात वठी सघां थो। कब्रिस्ताननि ते कब्ज़े बाबति सवाल जे जवाब में हिन चयो त DC समेत असिस्टेंट कमिश्नर सां हिन मामले ते मुलाक़ात करे कब्रिस्ताननि तां कब्ज़ो ख़तमु कराए चौधरी ॾियण लाइ फंड जारी कराइण जी सिफ़ारिश कंदुसि। मीर नादर मक्सी जो वधीक चवणो त सिंध सरकार 50,000 खां वधीक नौकरियूं ॾियण जो चयो आहे, जेके मेरिट ते ॾियण जी ज़रूरत आहे। हिन चयो त म्यूनिसिपल इदारो हिन वक़्तु खसारे में आहे। हिन चयो त स्वीपर जूं नौकरियूं मुस्लमान वठंदा, जेकी ग़लति आहे। हिन इस्पताल मुतलिक़ सवाल जे जवाब में चयो त इस्पताल में सहूलियतुनि जी तमामु घणी खोट आहे, जंहिं बाबति सिहत खाते खे लिखियो आहे। हिन चयो त जी प्रेस मुंहिंजो ज़ाती शौक़ु आहे, जेको साल में 3 खां 4 भेरा कंदो आहियां। बाक़ी 24 कलाक आवाम जे विच में मौजूदु हूंदो आहियां। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जो सदर सेठ असगर अली शेख, हाजी कुर्बान अली सुमरो, तालके मीरो खान जो सदर मखदूम मक्सी, अब्दुल हमीद कंबो, भाऊ अली नवाज़ मक्सी, माशूक मक्सी, अब्दुल्ला मक्सी समेत पीपल्स पार्टी जा कारकुन ऐं शहरी वॾे अंग में मौजूदु।